दोस्तों, सिंधी मशहूर अदाकारा वहीदा उर्फ राणी अबड़ो 18 सेप्टेम्बर 1980 ईस्वी ते सक्कर में मेहराब अबड़ी जे घर में जनम वरितो। ड्रामनि जे शौक़ में मैट्रिक ताईं तालीम हासिल कई। वहीदा अबड़ो खे 3 भाउर ऐं 4 भेनर आहिनि, जिन मां पाण सभ खां नंढी आहे। वहीदा अबड़ो राणी अबड़ो फ़न जी शुरूआत KTN जे ड्रामनि मां कई। KTN जे मशहूर मेगा सोप सीरियल पत्थर दुनिया में वहीदा अबड़ो सोनी तौरु किरदारु अदा कयो। पत्थर दुनिया में तकिया कलाम सोनी सदको किरदारु अदा करे तमामु मशहूर वई। पत्थर दुनिया में मशहूरी माणंदड़ वहीदा अबड़ो खे मशहूर कंदड़ ड्रामो पंहिंजा परावा हो। पंहिंजा परावा में वहीदा राणी तौरु किरदारु अदा कई। उन करे वहीदा अबड़ो बदिरां राणी अबड़ी जे नाले सां पूरी सिंध अंदरि मशहूरु आहे। हाणे वहीदा अबड़ो पाण खे ड्रामाई वारे नाले राणी सॾाईंदी आहे। पत्थर दुनिया पंहिंजा परावा ड्रामे खां पोइ वहीदा अबड़ो केतिरा ई ड्रामा कया, जिन मां पत्थर जा माण्हू, आस्थान, आख़िरी मयार, लहंदड़ सिज, मिट्टी जा माण्हू, कारो गुलाब समेत ॿिया केतिरा ई मशहूर सीरियल शामिल आहिनि। दोस्तों, वहीदा अबड़ो केतिरनि फिल्मनि में पिणु कमु करे चुकी आहे। दोस्तों, वहीदा उर्फ राणी अबड़ो तमामु मशहूर अदाकारा आहे। हिन वक़्तु कराची में रहाइश पज़ीर आहे। क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं की ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।